अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 25 जून, सैटरडे। सुबुह जा थिया आहिनि 11 ऐं हाणे मां बिल्कुलु उथी आई आहियां निंड मां। कोयल जो आवाज़ु ॿुधी त मूं चयो इन जो मां थोरो रिकॉर्ड करे वठां, पर चुप थी वई, अलाए उॾरी वई, ख़बर न आहे। ऐं हवा आहे ॾाढी प्यारी, थधी हवा आहे ऐं राति बि थधी हुई काफ़ी, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। सो जीअं त मोकिलूं आहिनि, मुंहिंजूं बि वेकेशन्स आहिनि, मां पाण देरि सां उथणु लॻी आहियां। इलाही सारा कम कारियूं आहिनि। कोयल जे आवाज़ु एॾो त वेझो हो जो मूंखे लॻो त हे बिल्कुलु मुंहिंजे अङण में वेठी आहे, पर कोन्हे, अलाए केॾांहुं हली वई। हिकिड़ो आवाज़ु ॿुधाए करे सो बहरहाल वेट कयूं काफ़ी, त वरी ॿीहर आवाज़ु कोन आयो आहे कोयल जो। सो हाणे हलंदमि अंदरि, कुझु न कुझु खाईंदमि ऐं कोई एहतमाम न कंदमि। फ्रिज में कुझु न कुझु पियो ई हूंदो त खणी खावां थी, चांहि ठाहींदमि पंहिंजे लाइ, इहो हूंदो मुंहिंजो नाश्तो। ऐं पोइ वरी अल्हम्दुलिल्लाह कम जी इब्तिदा। उथंदी त मां सुबुह जो ई आहियां, फजर जी अज़ान सां नमाज़ पढ़ी वॉक करे पोइ वापसि सुम्हंदी आहियां। ईअं न त उथां ई 11 बजे थी, एॾी देरि मां सुम्ही बि न सघंदी आहियां। मां सुबुह 7 बजे ॿीहर सुम्ही आहियां, त हाणे 11 बजे उथी आई आहियां। सो हलूं था अंदरि। ऐं हे कल्ह मां ॾाढा सारा पन जेके न कटिया हिननि जा, हे भॼी पियो आहे, हवा एॾी तेज़ आहे, हे भॼी पियो आहे। हाणे अची वरी हिनखे मां कंहिंमें पाणी में विझंदमि या कंहिं ॿी कुंडीअ में पोखींदमि। सो कल्ह मां हिन स्नैक प्लांट सां ॾाढा सारा पन कटिया हुआ ऐं उहे अंदरि मां डेकोरेट कया आहिनि। उहे वीडियोज़ मां शेयर कंदमि अॼु इंशाल्लाह। कल्ह मां नंढा नंढा क्लिप्स बि भरिया, शॉर्ट्स ठाहियूं हुयूं, त शेयर कल्ह न करे सघियमि, अॼु वरी इंशाल्लाह कंदमि। सो हाणे पहिरियों नाश्तो कयां। हिन महिल थिया आहिनि 3 ऐं मां नमाज़ पढ़ी आई आहियां। लंच बि असां न ठाहियो आहे, छो त मां त 11 बजे उथियमि, त मां 11 बजे कुझु न कुझु खाधो ऐं जेको आहे सुराण उन खां बि अॻु में कुझु सैंडविच ठाहे खाधो। ऐं तारीख़ वारा देरि सां उथिया, उन्हनि त अञा देरि सां खाधो। सो असां सुबुह खां बिज़ी हुआसीं, कमरे में ई बंदि हुआसीं ऑलमोस्ट, छो त AC लॻे पई, तारीख़ जी उहा सर्विस थी। वॉशिंग मशीन जेका हुई उहा हिते वॉशिंग एरिया में सेट थी, त ॿियो कचहरियूं बि कयूं, इलाही सभु घर में हुया, त मज़ो पियो अचे ॾाढो। सो हाणे मां हिननि खीरनि मां, सभिनी मां, देॻड़ियुनि मां मलाई कढंदमि ऐं मलाई खे मूंखे हिते ई रखिणो आहे, त जीअं डिफ्रॉस्ट थिए, छो त प्यालो ऑलमोस्ट भरियल आहे ऐं हे बि विझंदमि त भरिजी वेंदो। ऐं हे सॼा खीर बि मूंखे वराए काढ़णा आहिनि। मां हे सभु खीर हिते अलॻि अलॻि थी काढ़ियां, छो त इहो थींदो आहे गर्मी ॾाढी आहे ऐं 2-3 ॾींहंनि जा खीर आहिनि, त ईअं न हुजे त हिननि मां को ख़राबु थी वियो हुजे। सो इहे जॾहिं कढ़ी वेंदा सभु अलॻि अलॻि, हे हिकिड़ो कढ़ी वियो, हे साफ़ु आहे, ख़राबु कोन थियो आहे। अहिड़ी तरह हीअ आहे, हे अलॻि चुल्हे ते पियो आहे, त पोइ फाइनली हिननि खे अलॻि अलॻि काढ़े मां वरी हिकिड़ी देॻड़ीअ में विझंदमि, त जीअं कंहिंजो ख़राबु थियण जो इम्कान न हुजे। थोरो बि हिकिड़ो ख़राबु हूंदो त ॿिया बि थी वेंदा। ऐं मलाई जो प्यालो हिते ई ढके रखंदमि, जीअं डिफ्रॉस्ट थींदो त हिन में ॾही पवंदी ऐं पोइ उहो ई प्रोसेस। वीडियोज़ मुंहिंजूं शेयर थियल आहिनि ऑलरेडी हिननि जूं, त ऐं मां खाईंदमि हाणे मानी, पचाईंदमि छा उहो तव्हां सां शेयर थी कयां। खीर सभु कढ़ी विया ऐं फाइनली उन्हनि खे मां हिकिड़ी देॻड़ीअ में विझी वापसि मिलाए करे वरी काढ़ियो। ऐं पंहिंजे लाइ मां पचाई आहे मानी, हिकिड़ो नीम पराठो, हल्को पराठो, ऐं मां ठाही आहे लस्सी। लस्सी ऐं मानी मुंहिंजो लंच आहे। अॼु मां मेजरिंग जग में जेको आहे लस्सी ठाही आहे। ऐं ॿार जेके आहिनि, तारिक ऐं सुरहाण ऐं आसफ़ा, इहे विया आहिनि ॿाहिरि। तारिक खे कुझु कम बि हुया, त हे बि ॿई हुन सां गॾु वियूं आहिनि, त उन्हनि चयो असां कुझु न कुझु खाई पी बि ईंदासीं। सो मां आज़ादु आहियां, मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां जेको बि पचाए खावां। सो हाणे हे मां इंजॉय कंदमि पंहिंजो लंच, ऐं उन खां पोइ मां चिकन वारे खे कंदमि फ़ोन, छो त चिकन घर मां ख़तमु थी वियो आहे। जीअं ई मां मानी वानी खाई किचन जो कमु करे वांदी थियमि, तीअं लाइट हली वई 4 बजे ऐं हाणे 3:45 थिया आहिनि ऐं मां हिते वेठी आहियां ॿाहिरि हवा में, इंजॉय थी कयां। शुक्र अलाह जो त हवा आहे। सो लाइट जो इंतज़ारु आहे। मां सोचियो त खाई पी ऐं मां आराम सां जेको आहे कुझु सिलाई कंदमि, पर उहो हाणे मुमकिन न थियो। इन जे करे मां हिते वेही पंहिंजूं डाउनलोड थियल वीडियोज़ ऐं इहो ई सभु कुझु ॾिसी रही आहियां। इंटरनेट त पहिरियों खां ई बंदि हो, हाणे मथां बिजली बि हली वई। सो हिते इहो थो थी सघे। ऐं जेको मुंहिंजे फ़ोन में पैकेज आहे उन ते मां कुझु मैसेजिस ॾिठा आहिनि, कुझु कमेंट्स जा जवाब ॾिना आहिनि, कुझु मैसेजिस जा जवाब ॾिना आहिनि। सो मुंहिंजे ख़्याल में 5 बजे ताईं लाइट अची वेंदी, तेसिताईं मूंखे हिते ई वेहणो आहे।
लाइट अची वई 5 बजे ऐं 3 पहिरीं जी निमाज़ जो हाणे तक़रीबन टाइम थियण वारो आहे। ज़हरा आई थां धोई वई, मथे वारे पोर्शन जी सफ़ाई करे वई, मानी खणी वई ऐं हाणे चिकन वारो चिकन ॾेई वियो आहे त मां चिकन धोईंदमि, हिन जा हिसा करे रखंदमि ऐं उनखां पोइ वेंदमि विंझी ऐं निमाज़ पढ़ंदमि। अॼु जीअं त मां लंच कोन पचायो, इन करे मां विंझण बि न वई हुयमि, छो त मंझंदि जो गर्मी थींदी आहे कुकिंग में, त मां ज़रूरु विंझी ऐं पोइ निमाज़ पढ़ंदी आहियां। सो हाणे चिकन साफ़ु करे इन खां पोइ वेंदमि ऐं निमाज़ पढ़ंदमि वञी। निमाज़ खां पहिरियों मां जेके हिसा ठाहे ऐं रखिया हुया चिकन जा ऐं उनखां पोइ निमाज़ पढ़ी आयमि। हाणे मां तव्हां सां शेयर थी कयां त कल्ह मां जीअं मां तव्हांखे ॿुधायो कुझु देरि पहिरियों त कल्ह मां इलाही सारा पन जेके कटिंग कया हुआ स्नैक प्लांट्स जा, त मां ॾिसो हिन में इहे स्नैक प्लांट जा 2 पन विधा आहिनि पाणीअ में, इन्हनि जूं रूट्स निकिरी ईंदियूं ऐं जेकॾहिं मां चाहींदमि त इन्हनि खे मां कुंडनि में बि हणी सघंदमि, मिटीअ में ज़मीन में बि हणी था सघजनि। ठीकु आहे, हिते हयमि हिकिड़ो ऐं ॿिया हिन पासे मां कुझु पन हयां। हिते ॾिसो त ही स्नैक प्लांट जा बि हयां हिननि बॉटल्स में ऐं हिन में मां इहे बि हयां आहिनि सेंगोनियम, जंहिंखे एरो हेड प्लांट बि चइबो आहे, डक फुट बि चइबो आहे। सभिनी जा नाला मूंखे यादि न रहंदा आहिनि, बसि हिननि जा मूंखे यादि थी विया आहिनि। ऐं हिन पासे बि हिते बि हेठि जेके मां प्लांट्स रखिया उहे मां हटाए छॾिया ऐं बसि मां चेंज कंदी रहंदी आहियां जीअं त। ऐं हिन में ही विधमि प्लांट, हिते स्नैक प्लांट जो हिकिड़ो पन, ठीकु आहे, यानी बोतलनि जे मां साइज़ जे हिसाब सां विधो आहे। जीअं हे ॾाढो सन्हो ऐं डिघो आहे, ठीकु आहे, त इहो मां हिन बॉटल में विधो, हिन में सिंगोनियम विधमि वापसि। त इहो मां कल्ह इलाही सारी कटिंग कई ऐं मां हिननि जूं जेकी डेकोरेशन कई, डीप क्लीनिंग कई, मां हिननि जी वीडियोज़ बि रखियूं आहिनि, अॼु ई शेयर कयूं आहिनि, तव्हां उहे सभु ॾिसी चुका हूंदो। सो हाणे हलंदमि ॿाहिरि ऐं ॿाहिरनि प्लांट्स खे मूंखे ॾियणो आहे पाणी। ऐं हे जेको कुंडे में किरी पियो हो इहो मां हिन बॉटल में विझी छॾियो आहे। मज़ो ईंदो आहे मूंखे हवा ते जॾहिं हे फिरंदा आहिनि। ऐं हीअ बाल्टी भरियां थी, जेके अंदरि शेड में पिया आहिनि उन्हनि खे ॾींदमि पाणी, बाक़ियुनि खे त ईअं ई ॾींदमि माशाल्लाह। बसि पाइप सां पाणी ॾियण जो इहो ख़तरो हूंदो आहे जो कुझु न कुझु मिटी हिननि मां निकिरी वेंदी आहे, पर हाणे मजबूरी आहे, वॉटरिंग केन मां खणा कोन थी। हेॾी वॾी मोटी लिज़र्ड हिन मां निकिती, ठीकु आहे। सो हाणे इहो घणो तव्हां सां शेयर कोन कंदमि। ऐं मां हमेशह ईअं शॉवर करे हिननि खे ॾींदी आहियां, प्रेशर सां न ॾींदी आहियां, त जीअं जेतिरो घटि थी सघे त हिननि मां मिटी निकिरे। हा, पाणी ॾेई आयमि, थकिजी पई आहियां, सेकी पई आहियां ऐं हाणे त रेस्ट कंदमि, टी वी ॾिसंदमि, फ़ोन चार्ज ते रखंदमि। ऐं उनखां अलावा राति जी मानी मूंखे नाहे पचाइणी, हे 3 ॼणा ॿाहिरि विया आहिनि तारीख़ जो, त असां ॿाहिरां था खाइणु चाहियूं ऐं असां घर वठी ईंदासीं मानी ॿाहिरां। सो सची ॻाल्हि इहा आहे त मूंखे ॿाहिरां जो खाधो माना क़ाबिले क़बूल न हूंदो आहे। बहरहाल मां चयोमांनि मां अंग्रेज़ी खाधो न खाईंदीमांव, को इटेलियन, को जर्मन, को चाइनीज़ कुझु न खाईंदमि, अगरि मुंहिंजे लाइ देसी खाधो वठी अचो त वठी अचिजो। सो ॾिसां थी छा था वठी अचनि ऐं जेकॾहिं महिल सां अची विया त उहो बि मां हिन व्लॉग में ऐड करे छॾींदमि। जेकॾहिं देरि कई हुननि त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो मां हिन में व्लॉग में शामिलु न कंदमि। सो अॼु जो जेतिरो बि नंढिड़ो व्लॉग हो, जेके बि कम कारियूं कयमि सॼे ॾींहं में, जीअं ॾींहुं गुज़ारियमि, जीअं टाइम गुज़ारियमि, उहो तव्हां सां शेयर कयो अथमि। सो मूंखे उमेदु आहे त अॼु जो व्लॉग तव्हांखे पसंदि ईंदो। न अॻियां जी मूंखे ख़बर न आहे त अॻिलो क्लिप हिन में ऐड थींदो या न थींदो, इन करे मां हाणे ई तव्हांखां मोकिलायां थी ऐं अगरि अॻिलो क्लिप ऐड थी वियो त हिकु दफ़ो वरी मोकिलाए वठंदमि, कोई मसइलो ई न आहे। सो अलाह सां तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। हाणे ॾिसूं था त मां हिन क्लिप मां थी अलाह वाही करे छॾियां तव्हांखे या नेक्स्ट क्लिप हिन में ऐड थो थिए, ठीकु आहे। सो अलाह वाही।